ख़बर शामिल कई पिया खिपरो में रिपोर्ट वरियाम फ़कीर राजड़ जी संत जी वादियत ते वार कंदड़ पंजाब साम्राज्य ऐं वफ़ाक़ तरफ़ां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ अॼु शहर आलमाबाद ऐं अवामी तहरीक खिपरो जे सदर मोहम्मद मूसा राजड़ ऐं हलीम मंगरियो जे सॾ ते सिविल सोसाइटी शागिर्दनि उस्तादनि ऐं ज़मींदारनि हारनि ताजरनि ऐं सियासी वर्करनि हाई स्कूल खां मार्च कढी शहर आलमाबाद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते अॻवाननि अवामी तहरीक खिपरो जे सदर मोहम्मद मूसा राजड़, वकील जान मोहम्मद राजड़, सोशल वर्कर मियां गुलाम हैदर राजड़, ताजर मोहम्मद गज्जो, ज़मींदार वडेरो पीर बख्श राजड़, मोहरम अली राजड़, खान मोहम्मद जुनेजो, मोहम्मद जुमन कुंबर, हलीम मंगरियो ख़िताब कंदे चयो त कल ज़रदारी जो ऐवान में ॾिनल वज़ाहत बयान खे नथा मञूं। असांजो मुतालबो आहे त सिंधु दरिया ते 6 कैनाल जो कमु यकदम बंदि कयो वञे ऐं ग्रीन प्रोजेक्ट जे नाले ते संद मां ग़रीबनि जा अजा छिनण बंदि कया वञनि। एमरजेंसी वारनि ज़िलनि मां वारा बंदि ख़तम करे फिलफोर वाहन ऐं शाखनि में पाणी छॾियो वञे जीअं वक़्तसर पोखी करे सघिजे। वधीक अॻवाननि चयो आहे त असांजा जाइज़ मुतालबा मञिया वञनि, न त ॿी सूरत में पंजाब ॾे वेंदड़ हर सहूलियत जी रस्ता रोक कई वेंदी। नंढा वॾा ॿार बच्चा हेड़ीअ गर्मीअ में असां अची ॻोठनि मां निकिरी माण्हू गॾु थिया आहियूं। असां हुकुमराननि खे अॼु ऐलान चाहियूं था ऐं चऊं था त ईअं बराए महिरबानी हाणे कुझु असां ॾे बि ध्यानु धरियो। इहे अव्हांजा ऐवान ऐं इहे अव्हांजो आहिनि, इहे कूड़ा जेके कानून तव्हां पास कया आहिनि, इहे सिर्फ़ु तव्हां पंहिंजे पाण खे बचाइण लाइ पैदा कया आहिनि। असां कालाबाग डैम बि जेको आहे रद्द करे छॾियो। अॼु असांखे तव्हांजा कैनाल त चयो त असांखे अव्हांजी का शइ न खपे, असांखे सिर्फ़ु असांजो पाणी ॾियो, असांजा बचाव न मरनि, असांजूं माण्हू न मरनि, असांजा पखियूं न मरनि, असांजा जानवर न मरनि। अवां असांजे मुल्क खे तबाह करे, अवाम खे तबाह करे अञा असांखां घुरो छा था? अवी चाहियो था त हीउ मुल्क वञो वञी खणो मुल्क जान छॾियो, वञी पंजाब ठहियो पाकिस्तान। असां पंजाब जे हुकुमरान खां कोन था ॾियूं, सिंध जे हुकुमरान खां कोन था ॾियूं। असां ऐवान में इहे कूड़ियूं दवाऊं करियो, कूड़ियूं शिंगारूं ॾियो ऐं इहो चओ त असीं सभु कुझु करियूं। आऊं त ज़रदारी खे चवां थो हलियल ऐलान तो जेको इहो बयान में कूड़ ते बनी आहे। होॾां तूं लिखियो ॾियो वेठो ई कैनाल ठहनि पिया, होॾां पियो चई त असांखे इहे कैनाल न खपनि। इहे ड्रामाबाज़ियूं बंदि करियो। हाणे सिंध सां बंजर कयो पियो वञे, सिंध सां नाइंसाफ़ी। अवाम खे घुरिजे त पंहिंजे वसीलनि जी मालिकी करियो, कैनालनि जी मालिकी करियो। जेकॾहिं अगरि असां मालिकी न कंदासीं त असां विछड़ी वेंदासीं। विछड़ी धरती फार्मिंग एजेंसियुनि जे नाले ते कंपनियुनि खे मिली वेंदी, जेका असां बहिरान थी वेंदासीं। असांजा हर शइ जी मालिकी करियो। सिंध सरापा एहतजाज आहे मुतलसिल 4-5 महीननि खां वठी हर शहर में एहतजाज थियनि पिया, कॉन्फ्रेंसूं थियनि पियूं, वकील एहतजाज कनि पिया, अॼु शागिर्द एहतजाज कनि पिया, स्कूलनि में एहतजाज थियनि पिया, पनियुनि में एहतजाज थियनि पिया, नंढनि वॾनि स्टाफनि ते एहतजाज थियनि पिया। पर हुन वॾी सरकार खे एॾी का मगी आहे जेका सिंध गवर्नमेंट खे एतमाद में वठी अंदरि हुननि जा शर्त शराइत आहिनि, हुननि खे खपनि, कंहिंखे कुर्सियूं खपनि। उन लाइ सिंध जी ज़मीनुनि जो सौदो करे छॾियो आहे, उन लाइ सिंध जे तइलीमी इदारनि जो सौदो करे छॾियो आहे, उन लाइ वकीलनि जी ख़ुदि मुख़्तियारी, कोर्टुनि जी ख़ुदि मुख़्तियारी उन जो सौदो करे छॾियो आहे। अॼु कोर्टूं खसी लॻियूं पियूं आहिनि पाणीअ ख़ातिर। सॼी सिंध न पर पंजाब एहतजाज बि करे, बलोचिस्तान एहतजाज पियो करे, KPK जा सुजाग माण्हू एहतजाज पिया कनि त हीउ सिंधनि सां वहल पियो थिए। पर हुननि जी हिकु हटी आहे, अञा ताईं हुननि जे कन में झूं कोन सुरी आहे। हिननि खे असीं ॿुधाइण था चाहियूं त सिंध ही सिर्फ़ु एहतजाज बि करे, ही सुजागी मुहिम आहे।